कुछ साल अॻु अमेरिका में हिकु माण्हू टारगेट नाले सुपर मार्केट ते हमलो कयो। संदसि चवणो हो त टारगेट सुपर मार्केट हिन जे 10हीं क्लास में पढ़ंदड़ धीउ खे अहिड़ा कूपन मोकिले रही आहे जेके कंहिं ॻोरहारी औरत खे मोकिलणु घुर्जनि। टारगेट सुपर मार्केट ते हमलो कंदड़ हमराह जो चवणु हो त टारगेट सुपर मार्केट संदसि 15 सालनि जी धीउ खे ॻोरहारी थियण लाइ उत्साहे रही आहे। पर कुझु महीननि बाद साॻी हमराह टारगेट सुपर मार्केट में कॉल कई ऐं माज़रत कंदे चयाईं त संदसि धीउ वाकई पेट सां आहे। दरअसल हमराह जी धीउ टारगेट सुपर मार्केट मां अहिड़ियूं शयूं ख़रीद कंदी हुई जो सुपर मार्केट में मौजूदु कंप्यूटर अंदाज़ो लॻायो त छोकिरी ॻोरहारी आहे, उन लाइ छोकिरी ॾे अहिड़ा कूपन मोकिलिया विया। असां अहिड़े दौर में रहूं था जिते हिकु पीउ खां अॻु सुपर मार्केट जे कंप्यूटर खे ख़बर पइजी वई त हिकु छोकिरी उमीद सां आहे। असां ते 24 कलाक नज़र रखी वेंदी आहे। CCTV, ब्राउज़र कुकीज़, GPS, मोबाइल फ़ोन, क्रेडिट कार्ड, फिंगर प्रिंटिंग, DNA समेत केतिरनि ई टेक्नोलॉजी जी मदद सां हर घड़ी असांजी हर चुर ते नज़र रखी वेंदी आहे। तंहिं बावजूद हर साल केतिरा ई माण्हू गुम थी वेंदा आहिनि, कंहिंखे ख़बर नाहे पवंदी त उहे किथे आहिनि। केतिरनि ई मौक़नि ते माण्हू कंहिं हादसे जो शिकार थींदा आहिनि, कंहिं कुदरती आफ़त जे वर चढ़ी वेंदा आहिनि या ख़ुदकशी कंदा आहिनि। उन्हनि जा लाश न मिलण जी सूरत में माण्हू उन्हनि खे मुअल बजाए गुम थियल चवंदा आहिनि। दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि जे कानून मूजिबि जेकॾहिं को माण्हू 5 खां 7 सालनि ताईं गुम हुजे त उनखे मुअल करार ॾिनो वेंदो आहे। गियाम ली जानटी फ्रांस जो फ़ल्कियादान हो जेको 18वीं सदी में ज़हरा सियारे खे ज़मीन मां ॾिसण लाइ इंडिया वियो। जंहिं ॾींहं ते इंडिया मां ज़हरा सियारो नज़र अचणो हो उन ॾींहुं तूफ़ान अची वियो ऐं गियाम ली जानटी इंडिया में ई रही पियो। हिन उते 8 साल इंतज़ारु कयो त जीअं ज़हरा सियारे खे ॿीहर ॾिसी सघे, छो त 8 सालनि खां पोइ ज़हरा सियारो वरी ज़मीन तां 100 सालनि खां पोइ नज़र अचे हा। जॾहिं 11 सालनि खां पोइ ली जानटी इंडिया खां फ्रांस मोटियो त हिन खे हुकूमत पारां मुअल ॼाणायो वियो हो। संदसि घरवारी ॿी शादी करे छॾी हुई। हिन जी ऑफिस में मौजूदु समूरा तहक़ीक़ी लेख गुम थी विया। दुनिया जे कानून में पाण मुरादो गुम थियणु को ॾोह नाहे। अव्हां 18 सालनि जा आहियो त अव्हां शौक़ सां गुम थी सघो था, अव्हां ते का पाबंदी नाहे। पर अक्सर ईअं नाहे थींदो। हिन डिजिटल दुनिया में जिते हर वक़्तु असां ते नज़र रखी वेंदी आहे, उते सिंध मां बि केतिरा ई माण्हू गुम आहिनि। उहे न त पाण मुरादो गुम थिया आहिनि, न ई उन्हनि ख़ुदकशी कई आहे, न ई कंहिं हादसे जे वर चढ़िया आहिनि। पोइ आख़िर गुम थियल माण्हू किथे आहे? ईंदड़ रिपोर्ट में उन मसइले ते ॻाल्हाईंदासीं। ॾिसंदा रहो इंफो सिंधी।